इतलाहत ऐं मेहनत वारे सूबाई वज़ीर सईद गनी वफ़द सां गॾु नून लीग सिंध जे सदर शाह मोहम्मद शाह जी रिहाइशगाह ते पहुची साणस मुलाक़ात कई। वफ़द में वॾे वज़ीर जो ख़ासि मददगार ऐं पीपी सिंध जो जनरल सेक्रेटरी वक़ार मेहदी, सलमान मुराद ऐं ॿिया पिणु शामिल हुआ। जॾहिं त मुलाक़ात दौरान अॻूणो गवर्नर मोहम्मद ज़ुबैर, सैयद मुनव्वर रज़ा, MNA के एल्दाज़ कोहिस्तानी, चौधरी मोहम्मद तारिक, हरेश सखीजा ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। मुलाक़ात दौरान लोकल गवर्नमेंट एक्ट समेत सियासी सूरतहाल ऐं ॿियनि मामलनि जो जाइज़ो वरितो वियो। उन मौक़े ते लीगी अॻवान शाह मोहम्मद शाह वफ़द खे भलीकार कंदे चयो त हू पंहिंजे पीपुल्स पार्टी जे दोस्तनि जो थोराइतो आहे जेकी वटसि लड़ी आया। हुन चयो त सूबे में पीपुल्स पार्टी जे दोस्तनि सां संदसि सदाई वेझा लाॻापा रहिया आहिनि। मुलाक़ात बैदि मीडिया सां ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर सईद गनी चयो त वॾो वज़ीर ॼटनि खे ॼट न चवे त ॿियो छा चवे ऐं मां PTI वारनि खे नालाइक़ ऐं नाअहल न चवां त ॿियो छा चवां। हुन चयो त सदुमर हिते बुकरात बणिजी ईंदो आहे ऐं मिठू पुट जीअं ॻाल्हाईंदो आहे। सूबाई वज़ीर चयो त इमरान ख़ान पंजाब में मकानी काउंसिलनि खे वक़्त खां अॻु ई टोड़े छॾियो। इमरान ख़ान जा इत्तेहादी बि हाणे मथसि भरवसो करण लाइ तयारु न आहिनि। संदसि वधीक चवणो हो त पाण खे कराची जे ठेकेदार सम्झंदड़ MQM आदमशुमारी ते मुजरिमानी ख़ामोशी इख़्तियार कई। कराची में बिजली जा अघ वधण ते ठेकेदार MQM ख़ामोश रही।